ठलन ठिकरन ते धिका केर न झलींदो। दोस्तों हिकड़ी गोठाणी कचहरी में कुंभर जे घर जी गाल निकती। हिकड़े हमरा चयो त कुंभर जी आई सजी सोन आहे सोन। बे चयो हा हा इन दफे माल अहिड़ो तैयार थियो अथस जो सोन जी जाइ नाहे। हिकड़ो सादी समझ वारो घुरजाऊ हमरा बि वेठो हुयो जंहिं सोन ऐं सोन जी जाइ नाहे जहिड़ा लफ़्ज़ ॿुधा त संदसि ज़हन ओॾां हलियो वियो। कचहरी पूरी थियण बाद हर को घर हलियो वियो। सादी समझ वारो हमरा मिड़नी खां आख़िर में उथियो। झंग जे ख़्याल जो बहानो करे वञी हिकड़ो गोबाटो हथ कयई। हऊ मऊ टरण बाद कुतन बि भौंकण बंद कयो त हीउ बि अची कुंभर जी भित के लॻो। अकेलो हो ऐं वक़्तु बि घटि हुअसि। नंढड़ो खाटवणी तड़ तकड़ में सोन हथ करण लाइ अंदर घिड़ियो। जीअं ऊंदहि में अंदर थियो तीअं ई मुंहं भर वञी ठिकरन में किरियो। उतां पाण संभाले अॻिते हलियो त आवीअ में पूरियल थावन में गची वियो। ज़ोर ॾेई पाण आजो कयई त तेसि ताईं कुंभरियाणीअ खे बि संभाल थी। सा बि बत्ती खणी समा ते निकिरी पई। बत्तीअ सां कंहिंखे ईंदो ॾिसी चोर पोएं पेर मोट खाधी। खाट सोड़ो हो सो विचड़ सिचड़ सबबि चोर थेड़ खाईंदो खाट मां निकिरण लॻो। ओभर राइप में निकिरण करे पेट वटि फासी पियो ऐं पोयां कुंभारन अची पुठीअ में लत वाहे कढियसि। लत लॻण शर्त बूथ भर वञी घेटीअ में फहको कयई। उथी कपड़ा बि न छंडियई जो माई भित जी ताज़ी ठहियल गिथीअ मां लियो पाए चयुसि भुरल भाउ भेरो न भंजजांइ। बोछण छंडींदे चवण लॻो अधी ठलन ठिकरन ते धिका केर न झलींदो। मतलब त जंहिं कम करण में सिवाय धिकन था बणिजे कुझु नसीब न थिए तंहिं लाइ ईअं चयो वेंदो आहे। वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे शेयर बि ज़रूर कजो।